खूबसूरत पहाड़ियों, खूबसूरत रंग, कुदरत जा हसीन नज़ारा घुमण लाइ गुज़रियल 2 ॾींहंनि खां हिन जाबलू पट्टी सुहिणा सुहिणा इलाइक़ा कुदरत जा हसीन नज़ारा ॾिसण लाइ पहुता आहियूं। हीउ दरिया जो नज़ारो आहे, हितां जो ही दरिया आहे। हितां जा लोकल माण्हू हिन दरिया जो पाणी पीअनि था। हीउ चश्मा आहिनि कुदरती ऐं हिन ते आबादी थिए थी। हिते इलाइक़े में अखरोट, सेब, बादाम, अंजीर, उन खां सवाइ केतिरो ई जेका आहे ड्राई फ्रूट मेवात जेका आहे अलाह साईं जे तरफ़ां हिन इलाइक़नि में जेका आहे कुदरती मेवात आहे उहा थिए थी ऐं उहे असीं खाऊं था। सॼी दुनिया खाए थी, सॼो पाकिस्तान खाए थो। हीअ असांजी धरती, सुहिणी धरती, ख़ूबसूरत पाकिस्तान जा नज़ारा आहिनि। पाकिस्तान असांजी उहा धरती आहे जिते अलाह साईं जूं महिरबानियूं आहिनि। अलाह साईं हिन धरती खे एॾो त ख़ूबसूरत, एॾो हसीन ठाहियो आहे। नारान आहे, कागान आहे, बाबूसर टाप आहे, गिलगित, स्कर्दू, सवात, मेंगोरा, KPK जेको सॼो आहे उहो ख़ूबसूरत पहाड़, वण टिण। मज़े वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हितां जे मक़ामी माण्हुनि सां असांजूं कचहरियूं थियूं आहिनि, उन्हनि सां असीं मिलिया आहियूं। उन्हनि जी रहणी कहणी, उन्हनि जो वेस, उन्हनि जो देश, ऐं हुननि खां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी, हुननि जो चवणु हो त हीअ जेके असांजा इलाइक़ा आहिनि, हिते सभ खां वधीक असीं पंहिंजे औलाद जी आहिनि उन वणनि जी पालना कंदा आहियूं, वणनि जी हिफ़ाज़त कंदा आहियूं। हिते वण कटणु जेको आहे सो जुर्म सम्झो वञे थो। जीअं इंसान खे क़तलु कयो वञे, उन खां बि वधीक जेको आहे सो हिते वण जी कटाई खे क़तल जहिड़ो जुर्म सम्झो वञे थो। त असीं पंहिंजे इलाइक़नि में बि हिननि वणनि जी पोखाई कयूं। वण जेके आहिनि से कुदरती नेमत आहे, फितरी हुसन आहे। उन खां सवाइ ऑक्सीजन असांखे ॾिए थो। इंसान जे लाइ वण टिण ज़रूरी आहिनि। इहे असांजे इलाइक़े में सांगड़ सिंध में हींअर गर्मी जी शिदत लहर आहे, शिदत जी जेका लहर आहे, उन में असीं हिते जेको आहे सो घुमण जे लाइ 2-3 ॾींहं तफ़री जे लाइ सॼनि इलाइक़नि में हितां जी गर्मी खां बि बची सघूं ऐं इंजॉय करे ज़िंदगी खे जेको आहे सो सुठो ऐं सुहिणो बणाए वञे। उन जे लाइ ज़िंदगी में तफ़री करणु ज़रूरी आहे। पंहिंजा इलाइक़ा ॾिसो था, पंहिंजा ॻोठ ॾिसूं था, असीं ॿियनि इलाइक़नि में वञूं, ॿिया ॻोठ ॾिसूं, उन्हनि जूं रहणियूं करणियूं ॾिसूं। असांखे जेको आहे सो उन्हनि में वधीक जेका आहे नॉलेज बि मिले थी। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि आऊं ॿुधाईंदो हलां त असीं जिते दोस्तनि वटि तरसिया आहियूं, हीउ इलाइक़ो आहे मानसरा खां 60-70 किलोमीटर खां अॻिते वॾनि पहाड़नि जे विच में असीं हींअर बीठा आहियूं। हिते ही बाग़ीचो आहे ऐं हीउ दरिया जो जेको आहे सो नज़ारो आहे। हिते मच्छी जो शिकार पिणु असां कयो आहे। हुन खां सवाइ हिते जे माण्हुनि जी मोहबत, प्यार, जेको ख़ुलूस असांखे मिलियो आहे, असीं कॾहिं बि विसारे नथा सघूं। हितां जे माण्हुनि असांखे तमामु घणियूं मोहबतूं ॾिनियूं आहिनि। कंहिं दोस्तनि वटि असीं हिते तरसियल आहियूं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी। हुननि ख़ूब असांखे घुमायो फिरायो ऐं असांजे खाधे पीते समेत असांजे रहण करण जो बंदोबस्तु हुननि दोस्तनि वटि थियलु। उन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि, उन्हनि दोस्तनि जी मोहबत आहे, ज़िंदगी भर असांखे यादि रहंदी। असीं बि पंहिंजे इलाइक़नि में महिमान नवाज़ी कंदासीं इंशाअल्लाह। दरिया आहे, दरिया में असीं हाणे अंदरि लथा आहियूं। दोस्त असांजा कुझु मच्छी मारण जे शिकार में लथियल आहिनि। असीं दरिया में अंदरि आहियूं। हीउ पहाड़ तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पोयां। हीउ सॼो इलाइक़ो जेको आहे सो सुनहरी लॻो पियो आहे, ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, तमामु बहितरीनु इलाइक़ो आहे। हीउ दोस्त असांजा इंजॉय कनि पिया, जेके असांजा सथ में हीउ दरिया आहे। हिननि जो जेको आहे सो दरिया जो वहिकिरो तमामु तेज़ आहे, पाणी जी वॾी स्पीड आहे ऐं हीउ मक़ामी असांजा दोस्त आहिनि, उन्हनि सां गॾिजी असीं हिते शिकार कंदा आहियूं, पॉइंटूं घुमण आया आहियूं। ॾाढो असांखे मज़ो आयो आहे। नाज़रीन, हीअ दोस्तनि शिकार दौरान मछली पकड़ी आहे। बिल्कुलु ऐं हिते जेको आहे सो मछली जेका आहे एतिरी थिए थी, हिन खां वॾी नथी थिए ऐं ज़ाइक़े में ॿुधनि था त वॾी आहे। ट्राउट फिश खां बि भली आहे। अच्छा, असांजा दोस्त सांगड़ मां आयो आहे साक़िब असां। साईं कीअं था ॾिसो जेको टूर तफ़री? साईं तमामु मज़ो आयो। तव्हां दोस्तनि सां ॿाहिरनि सां गॾु घुमण में ॾाढो मज़ो आयो, ॾाढो इंजॉय कयोसीं। मच्छियूं पिया खाऊं। ट्राउट फिश खां बि वधीक हिन फिश जो टेस्ट आहे। जीअं पाण वटि सिंध में पलो हूंदो आहे, पले बराबरि मच्छी आहे। ज़बरदस्त। हुन खां सवाइ इंजॉयमेंट वण टिण, ग्रीनरी आहे, चश्मान, वॾो मज़ो लॻो पियो आहे। हिते जा माण्हू तमामु मोहबती माण्हू आहिनि। तव्हांखे छा ॿुधायां, वॾो प्यारु आहे, महिमान नवाज़ी आहे हिते। ऐं तव्हां ॿुधायो एॾी साहब, तव्हांखे कीअं लॻो? तमामु बहितरीनु लॻो साक़िब साहब। मच्छी जे शिकार दौरान असांजे सांगड़ जे सथ जो असांजे काफ़िले जो जेको सरवान आहे उहो ही दोस्त आहे आज़म असां। असीं हिन सां बि ॻाल्हाईंदासीं त तव्हां जेको आहे सो हींअर टूर ते निकितल आहियो, हीउ ख़ूबसूरत इलाइक़ा ॾिसो पिया, कीअं पिया महसूसु कयो ऐं हितां जे मक़ामी माण्हुनि जी जेका असांखे मोहबत मिली आहे उहा ज़िंदगी भर असांखां विसरी त नथी सघे। पर तव्हां छा चवंदो हिन हवाले? साईं, आउं त तव्हां सभिनी दोस्तनि जो पहिरीं शुक्रगुज़ार आहियां, मूंखे अॻुवान कयो तव्हां।
ही दोस्तनि सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कंदुमि हिते माण्हुनि जी मोहबत ऐं चवां थो सिंध मशहूरु आहे महिमान नवाज़ी में, पर तव्हां पाण ॾिठो आहे त हिते जे दोस्तनि जी जेका मोहबत, हिते जेका महिमान नवाज़ी माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। ॿी ॻाल्हि, दोस्त त ॿिया इलाही घणा ईंदा हूंदा हिते घुमण, पर हिननि दोस्तनि जी मदद सां हिते जी आम ज़िंदगीअ जो जेको मज़ो पाण वठूं पिया, शायदि ई को मज़ो हिन वठंदो वञे। कमरदमान, तव्हां पहिरियों चकर हिन पासे आया आहियो, ऐं पहिरियों चकर हिन पासे आया आहियूं, कीअं ॾिसो था इलाइक़े जो मज़ो वठो पिया? तमामु बहितरीनु, ॾाढो मज़ो पियो अचे हिते। ऐं दरिया में वरी मच्छी पिया मारियूं आहिनि, चश्मनि जो पाणी वग़ैरह तमामु बहितरीनु नज़ारो आहे हिकिड़े क़िस्म जो। अलाह माना सम्झ त हिनखे हिकिड़ो जन्नत जो टुकड़ो ठाहियो आहे। शेर मोहम्मद वसाण और ये है मीर शाहिद तालपुर। मीर साहब, असीं तव्हां सां मुखातिब थियणु चाहियूं था त तव्हां जेको गुज़िरियल 2 ॾींहंनि खां टूर ते निकिता आहियो, इंजॉय कयो पिया, हितां जी महिमान नवाज़ी, हितां जे ख़ूबसूरत वादियुनि जो पंहिंजे लफ़्ज़नि में कहिड़ो ज़िक्र कंदो, कहिड़ी भेटा था? तमामु बहितरीनु माण्हू आहिनि, तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। राति तमामु घणी थधि बि हुई, कल्ह असां आयासीं, असांखे मौसम बि भली मिली, बरसाति बि पई। ऐं ॿियनि दोस्तनि खे बि असां जिन खे चवंदासीं त अचनि, भले घुमी वञनि, चकर लॻाइनि। ऐं असांजो पाकिस्तान आहे तमामु घणो ख़ूबसूरत आहे, ऐं पाकिस्तान जी ख़ूबसूरत वादियूं आहिनि। कुझु अॼु असां घुमिया आहियूं, कुझु इलाइक़ो सुबुह जो नारायण कागान सुबुह जो घुमंदासीं। इंशाल्लाह दोस्तनि खे चवंदासीं अचो, घुमो, इंजॉय कयो। शेर मोहम्मद वसाण आहे असांजे सांगड़ जो मक़ामी ज़मीनदार आहे। हिन इहो अहद बि कयो आहे हिन टूर खां पोइ त आउं पंहिंजी ज़मीन में वधीक वण पोखींदुसि, गुल पोखींदुसि, ॿूटा पोखींदुसि, उन्हनि जी ख़िदमत कंदुसि। उन हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां हितां जा नज़ारा, हितां जा मंज़र ॾिठा, हितां जूं सिनरियूं ॾिठियूं, तव्हां कहिड़ो वचन हितां खणी वेंदो ऐं छा था चओ? माशाल्लाह हिते आहियूं, हिते घुमिया आहियूं, तक़रीबन तमामु बहितरीनु मज़ो पियो अचे हिते नज़ारा ॾिसी। माशाल्लाह हींअर असांखे तक़रीबन 3 ॾींहं आहे हिते, ॾाढो मज़ो पियो अचे, इंजॉय पिया कयूं। हाणे तव्हां अहद कयो था त वण इंशाल्लाह वण कुझु लॻाया आहिनि, कुझु वरी वधीक लॻाईंदासीं इंशाल्लाह, त पंहिंजी वधीक ज़बरदस्त मैसेज आहे साईं जो। साईं चए थो त इंशाल्लाह आउं इहा दावत बि ॾींदुसि इलाइक़े में वणनि टिणनि जी पोखाई खे वधीक जेको आहे सो वसी कयो वञे, ऐं कुदरती जेके फितरती हुसीन नज़ारा आहिनि कुदरत जा, उन मां असीं लुत्फ़ अंदोज़ थियूं। इहे वण असांखे ऑक्सीजन ॾियनि था, इंसान जी हयाती जे लाइ ऑक्सीजन, वण, हवा, पाणी इहे ज़रूरी आहिनि। पंहिंजी मेज़बान एडी कुंबर खे अगली पॉइंट ताईं ॾींदा इजाज़त। अलाह ने कयो।